नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा आहियूं त ख़ैबर में कुछ ॾींहं पहिरीं एहसास प्रोग्राम में हिकु ॾींहुं हलण खां पोइ कुछ मसइलनि सबबि बंद थी वियो आहे, जंहिंजो ख़ैबर प्रेस क्लब आवाज़ उथाइण जंहिंजो सिंध सहाफ़ियुनि जो सदर नूर सिंधी नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर मटियारी सां ॻाल्हाए ख़ैबर सेंटर ॿाहिरि करायो, पर वरी हिकु ॾींहुं सेंटर हलाइण खां पोइ ॿीहर कटौती कई वई, जंहिं सबबि मिसकिन औरतुनि खे ॾाढी परेशानी थी रही आहे। इन मौक़े ते फरज़ाना खोसो, मोरा खोसो, समी खोसो, सरई खोसो ऐं ॿिनि औरतुनि ख़ैबर प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो त असां मिसकिन औरतुनि खे 3 ॾींहंनि खां रोज़े जी हालत में दरबदर थी रहियूं, पर हिननि ज़ालिमनि खे कुझु बि रहम नथो अचे। असां डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं एसएसपी मटियारी खे अपील कयूं था त असांजो मसइलो जल्द खां जल्द हल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। असीं रुली रुली असांखे कोई नथा ॾींदे, रिश्वत जो रुॻो कमु पियो हले। असीं ग़रीब माण्हू असांखे चवंदा त रिश्वत जे आधार सां ॾींदा त पोइ असांखे कढियो था ॾियूं, जे न त न मशीनूं असांजा ख़राबु आहिनि। मला हिकिड़ो कढियो रुॻो 5 जो रिश्वत सिपाही वेठो आहे दरवाज़े ते, उहो कढियो 5 खे थो ॾे। असांखे ग़रीबनि खे नथा ॾींदी, असांखे छिड़कूं ॾियो, असांखे वापसि वरायो छॾीनि। असीं ग़रीब माण्हू असांजो को घोर वारो हुजे या मशीनुनि में वधीक पैसा बैंकनि में वापसि कनि या यको बंदि करे छॾीनि। हा, असां ॿियो चकर असां वेही वेही मोटी था वञूं, 5 खे पैसा ॾियो, माण्हू छॾीनि असां सही वठनि, फोटूं कढनि, असांखे पैसा न ॾियनि, वेही बसि ईअं वापसि असांखे मोटाए छॾीनि। वेहो वेहो सही पैसा असांखे कोन था ॾियनि। खाया आहियूं ॾेराणी टंडो आदम खाया आहियूं। असां ईअं ई वेठा आहियूं सॼो ॾींहुं गर्मी में, किथां नंढड़ा बचड़ा छॾियो त असांखे पैसा कोन था ॾियनि, बसि वेही वेही वापसि वञींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।